अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, मां अरशद अली ऐं तव्हां मुंहिंजो चैनल यूट्यूब लुबाबा लर्निंग होम ॾिसी रहिया आहियो। अॼु असां वटि इंग्लिश में टॉपिक आहे टाइप्स ऑफ प्रोनाउंस। अॼु असीं टाइप्स ऑफ प्रोनाउंस जे मुतालिक़ पढ़ंदासीं। सो सभ खां पहिरियां पर्सनल प्रोनाउंस जा एग्ज़ाम्पल्स तव्हांखे ॿुधाईंदुमि। सो आई, वी, यू, दे, ही, she, it. Possessive pronouns. The examples are mine, yours, his, hers. Reflexive pronouns. The examples are yourself, myself, herself, himself. So वीडियो सुठो लगे तो लाइक कमेंट ऐं शेयर करियो। अल्लाह।